अवां जी ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ असां पाण में अमीननि सलाह मसलत कई। खून जा तरीक़ा हूंदा आहिनि, पर ही खून नाहक थियल आहे। लाश जी तज़लील कई वई आहे, जेको ॾिसण जहिड़ो बि न आहे। सभई बचनि वारा आहियो, अलाह हक़ों बि रखे, नाहकों बि रखे। अॼुकल्ह खून जी बहा जेका आहे 81 लख रुपया कोर्ट जी आहे। 81 लख रुपया खून जी बहा, ऐं जेका बेहुरमती थी आहे उन जो अधु खून 40.5 लख रुपया। अधे वारनि जेको ॿुधायो त छोकिरो ॿियो जंहिं वटां मोटरसाइकिल निकिती आहे, असांजे फ़ैसिलनि में वंगारी जेको आहे अगरि कंहिंसां विढ़ण थो वञे, मरी थो पए, उन जो खून फ़ोक आहे। अगरि जे हू अचे विढ़े थो त उहो मालिक उन जो खून भरींदो, वंगारी खां खून मालिक कोन वठंदा। वंगारी ॼाणे, मालिक ॼाणे, उहो उन नांदो आहे। 1 करोड़ 21 लख थिया वञी खून जी क़ीमत। अधे वारनि ते जेको केस कयूं आहे गोलीअ जो, अगरि जे तव्हां पाण केस कूड़ो कयो आहे त हिननि खां क़ुर शरीफ़ न वठो। उन जी असां रखंदासीं क़ुर शरीफ़ जी हिन जी साख ते करण जी अखि ॾिठी जी कन ॿुधी जी। बिल्कुलु असां न कयो आहे, न करायो आहे। ही साख खणी विया हलिया त पोइ आयो अवां ॾे। अगरि साख नथा खणनि त अवां जो 10 लख रुपया जुर्मानो हूंदनि। अगरि जे साख खणी था वञनि त पोइ तव्हां नाजाइज़ी कई आहे। खून बि हिननि जो, बेहुरमती बि हिननि सां। माण्हू मेड़ियूं खणंदो आहे, 1 2 3 4 5, भले 5 साल फ़ैसिलो न आहे थींदो, पर जेको ॾोही माण्हू हूंदो आहे उहो मेड़ियूं मिठियूं खणंदो आहे। उहो बंदूक जे नोक ते फ़ैसिला न आहे मञाराईंदो, उहो आजिज़ी कंदो आहे। तव्हां ॾाढ मुर्सी कई आहे। माण्हू बि हिननि जो मोल, वरी पाण खे गोलियूं हणी FR बि हिननि जे मथां दाख़िल कराइण। अगरि ही क़ुर खणी साफ़ था थियनि त उहो 10 लख रुपया जुर्मानो अवां जे मथां आहे। रही ॻाल्हि ज़मीन जी, ज़मीन मार्केट रेट चेक कराइबो त मार्केट में रेट छा पियो हले। अवल हक़ तव्हांजा जेके रहाकू आहिनि, रहंदड़ आहिनि, अवल हक़ उन्हनि जो आहे जे मार्केट रेट ॾियनि था, अवल ज़मीन अवां रखंदो। अगरि अवां रेट नथा ॾियो त पोइ भले कंहिंखे बि ज़मीन ॾियनि, अवां खे एतिराज़ न करिणो। ॾाढो मेड़ करे हिननि खां माफ़ी वठंदऊं, ऐं ॾंड जा जेके ज़ामिन आहिनि उहे पैसनि जी ॿुधायो त कॾहिं ॾींदऊं, कीअं ॾींदऊं। जेतिरो तव्हां वधीक पैसा ॾींदऊं ओतिरो अवां जी जान छुटंदी। केस में अवां जा माण्हू ॿधल आहिनि। पैसा ॾींदऊं त केस लिखी ॾींदव, पैसा न ॾींदऊं केस न लिखी ॾींदव। ऐं ॿी ॻाल्हि त इहे पैसा जेके बि आहिनि, इहे नंढड़नि सगीरनि जे लिखाया अथव त उहे पैसा जमा थींदा अकाउंट में। अगरि जे वधीक बि कोर्ट पैसा घुरे, सभु ॻाल्हियूं वाज़े कया, सुभाणे अहिड़ा मामला अॻे बि थी चुका आहिनि। उन जे लाइ अवां बि हिननि खे ज़ामिन ॾींदव त सुभाणे जेके वधीक पैसा हिननि जे चटीअ खां बचंदा उहे अवां हिननि खे वापसि कंदव। तूं ॿुधायो था क़बूल आहे? तव्हां ॿुधायो था? साईं अर्ज़ी इहो आहे त छोकिरो हिननि चुप बाबा ख़तम बस मकान अमा ख़तम वो ख़तम साईं, वो ख़तम बस बख़्शिश मालिक असां न कंदासीं। असां फ़ैसिले कंदड़ आहियूं। उहो तॾहिं ते वञो, मेड़ कयो, मिंथ कयो, उहे बख़्श कनि। असां फ़ैसिले कंदड़ बनी रखनि जेको मार्केट जो रेट जो में रखनि पैसा त हाणे एतिरा हाणे जे तव्हां कसम खणी था वञो, टोटल जुमिले जी ॾंड थियो 1 करोड़ 31 लख रुपया। जेकॾहिं तव्हां कसम नथा खणो, तव्हां जूं गोली हणो त 10 लखनि मां कटबा, पोइ तव्हांजा पैसा थींदा 1 करोड़ 21 लख। कसम खणंदो साईं जा साफ़ है दफ़ा छा पंहिंजो सलाह करे कसम खा जो भई कोन ये खणंदो, पंहिंजो सोचे अगरि जे अवां पंहिंजो नालो कयो आहे त क़ुर ॼण सुठो न आहे, उहो वरी अव्हां जे मथां अज़ालो अलाह जो किरंदो। उहो 7 ॾींहं जो पंहिंजो पाण खे